सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। हाँ भक्त, हाणे असांखे पहिरें खां वधीक होशियारी करणी पवे। मीर नवाब खान सां मिलियो आहे न, हिमल हुन जी ताक़त ॿीणी थी वई हूंदी। दुआ खपे तुंहिंजी चाचा साईं, दुश्मन ॿीणी ताक़त सां न, हाणे चौणी ताक़त सां हिते अचनि। लाशनि जा ढेर लॻाए छॾींदुसि, पर दुश्मन खे ॻोठ में दाख़िल थियण कोन ॾींदुसि। खून ख़राब हो तो मां भी नथो चाहे नवाब खान। मुखे बस पंहिंजो दोस्त वापस कजे, पर जेकॾहिं उन्हनि घणी गेल कई न तो उन्हनि खे बख़्शे कोन कबो। मेरे सब खां पहिरें पंहिंजे हमराह खे आज़ाद कराइण लाज़मी आहे। तव्हां जेकॾहिं थोरी बि जल्दबाज़ी कई न त मामूल बिगड़ी सघे थो। सोड लगे तो मां बहावल जे बगल मां ई अकेलो ही कढी सघां पियो, पर पोइ बि जोड़ में अकबर खे वठी वञा। बाक़ी तव्हां ॻोठ खे होश करे संभालजो, छो त मां शेर अली खे होश खां कढी आयो आहियां। पोइ कुझु न कुझु गंद ज़रूर कंदो। इन्हनि ॿिन्ही जरकनि खे केसि ताईं तूं बेवकूफ़ बणाईंदी रहंदी? अॼु ॿिन्हिनि मथां इहो ई ज़ोर रखंदासीं। जेसि ताणी मुंहिंजो ॾाज मुकमल नथो थिए तेसि ताणी असां शादी जी तारीख़ कोन ॾींदासीं। ठीकु आहे मुंहिंजी भेण, मां बि कोशिशि कंदसि ऐं तूं बि कोशिशि कजांइ। ॿिन्ही खे पोइ टारींदा रहंदासीं। मोह खगो मरण ते आहे, पोइ बि शादी जा ख़्वाब तो ॾिसे। काथे ईअं न थिए जो मां चाचा बहावल खे पूरो कयां ऐं मीर तव्हांजे हथनि मां बची वञे। मीर कॾहिं बि ज़िंदा कोन बचंदो। हिन ॻाल्हि खां तूं बेखौफ़ रह। त पोइ ठीकु आहे नवाब खान, मां हलां थो। तव्हां पंहिंजे हमराहनि खे पूरी तयारीअ सां मोकिले छॾिजो। जेको तव्हां ॿुधायो आहे न, उनजो प्लान बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं तव्हां त अलाए केतिरनि साज़िशुनि खे मुंहुं ॾेई चुका आहियो। हाणे तव्हां ई ॿुधायो असांखे छा करणु घुरिजे। मेरा बहितर थींदो त तूं नवाब खान जे माण्हुनि सां गॾु न वञ। ओए मज़ो न थींदो अकबर, जॾहिं दुश्मन पंहिंजे बगल में छुरी लिकाए असांखे भाकुर पाइण जी करे, ऐं असां उन दुश्मन खे भाकुर पाए उनजे बगल में लिकियल छुरी कढी उनजी खुख में वाए कढूं। करणो इहो ई पवंदो मीरा। असां पंहिंजे हिसाब सां तयारु थींदासीं ऐं तूं नवाब खान सां मिली करे उन्हनि जे माण्हुनि खे पाण सां गॾु वठी ईंदे, पर नवाब खान खे इहो महसूस कराइजांइ त तुंहिंजो नवाब खान जे मथां हाणे पूरो पूरो भरोसो आहे। हाँ सजावत खान, जॾहिं मां नवाब खान खे पूरो यकीन ॾियारींदुसि न, तॾहिं ई उहो असांजे चक्कर में अची वेंदो। मीर, जॾहिं तूं नवाब खान जे माण्हुनि खे पाण सां गॾु वठी निकिरंदे न, इहो नवाब खान अहिड़ो कमीनो आहे जो पोयां फोन करे वक़्त खे होशियार करे छॾींदो। ऐं इहो माण्हू तोखे उन जाइ ते वठी वेंदा जिथां तोखे पाण सां गॾु करे हो वठी वेंदा बहावल जे ॻोठ। हा वक़्त ख़बर कम थी वियो? जी बाबा साईं, ॻोल्हण मुंहिंजे पोयां हुयो ऐं उन अॻियां मूं सभु कुझु ज़ाहिर कयो, पर हुनखे शक ई न पियो। तो त हिन निभागे जे मथां को बि भरोसो नथो करे सघिजे। बाबा हाणे हुकुम कयो, छा करणो आहे? कम त मूं तोखे पहिरियों ई ॿुधाए छॾियो आहे। हाणे मूंखे इहो ॿुधाए त तव्हां कहिड़े पासे खां कोट जी ॻाल्हि कयो त मां हमरा होॾां मोकिलियो। हमराहनि खे चइजो बाबा साईं ओभर वारी खेतीअ खां दाख़िल थियनि, बाक़ी मुंहिंजो कमु। राति जो जीअं ई हमरा हितां निकिरंदा न, मां तोखे फोन करे छॾींदुसि। बाक़ी तयारी करे छॾ। तयारी मुकमल आहे बाबा साईं, तव्हां बेफ़िक्र रहो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।